मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अच्छा, रोज़े में सही औरत मेहंदी लगाए सघी थी या न? रोज़े में औरत मेहंदी लगाए सघी थी, कंहिं क़िस्म में कोई भी टेंशन ना आहे। औरत ज़ीनत एतबार सां ॾिसो, औरतुनि खे हुकुम आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु का औरत हुई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ हथ जो इशारो कई, हथु मोकिलियईं, या रसूलल्लाह हे हथ ते बैत करणु चाहे पई, त अल्लाह जे नबी हथ ते बैत न कंदा हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं बि औरत सां हथ ते हथ रखे करे बैत न कई। ऐं हिकु मरतबे ईअं औरत हथ अल्लाह जे नबी जे तरफ़ कयो, या रसूलल्लाह हे हथ आहे बैत कयो, त अल्लाह जे नबी उन औरत जे हथ खे जीअं ॾिठो त उनजो हथु ईअं ई बग़ैर मेहंदी खां हुयो। त अल्लाह जे नबी उते हुकुम ॾिनो, ए औरतूं तव्हां जेको मेहंदी लॻाई न कयो, छाजे करे ताकी मर्दनि ऐं औरतुनि जे हथ जे दरमियान फ़र्क़ु बयानु थिए। रोज़े में जेकॾहिं का औरत मेहंदी लॻाए त कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे, छाजे करे इस्लाम इजाज़त ॾिनी आहे। इस्लाम इजाज़त ॾिनी त औरत मेहंदी लॻाए सघे थी, रोज़े में बि लॻाए सघे थी ऐं गैर रोज़े में बि लॻाए सघे थी। हे इस्लाम हुकुम कयो आहे औरतुनि खे। ऐं ॿिए नंबर ते इहो बि हुकुम आहे त औरत मर्दनि वारी कंडीशन इख़्तियार न करे ऐं मर्द औरतुनि वारी कंडीशन इख़्तियार न कनि। हिन असांजे ज़माने जे अंदरि इन खे कंहिं क़िस्म जो कोई बि ऐब नथो सम्झो वञे त औरतूं मर्दनि जो लिबास पाइनि, औरतूं मर्दनि जो लिबास पाइनि ऐं मर्द वरी औरतुनि जो लिबास पाइनि। हे कंहिं क़िस्म में कोई, हालांकि इन अमल ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानत फरमाई आहे। का औरत मर्दनि जी मुशाबित इख़्तियार करे ऐं को मर्द औरतुनि जी मुशाबित इख़्तियार करे, फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन औरत ऐं मर्दनि जे मथां लानत हुजे। त इन फेल खां अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे बचण जी तौफ़ीक़ करे।